बैठा है, PhD MPhil मानू बैठा है। तहां 4 नोटिफिकेशन कढिया वरी तहां हेडी वडी CM साहब पार्टी के चेयरमैन के गलत रिपोर्ट था दियो त को नोटिफिकेशन निकतो मुझो भेनरो ऐं भारो फाइनेंस डिपार्टमेंट पहिरियों नोटिफिकेशन कढियो 1 नवंबर 2024 हे मीडिया जा दोस्त ॿुधनि हे जेके हिते असांजा कानून जा रखवाला वकील साहबा या हिते असांजी सिफ़ुनि में मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जा माण्हू बि बीठा आहिनि DIB बि बीठी आहे मां उन्हनि खे मैसेज थो ॾियां त गवर्नमेंट खे ॿुधायो 1 नवंबर 2024 ते फाइनेंस डिपार्टमेंट नोटिफिकेशन कढियो नई अपॉइंटमेंट जेके नवां प्राइमरी सेकेंडरी या कंहिं बि खाते में जेको मुलाज़िम अपॉइंटमेंट थियो आहे उन जी मंथली पेंशन ख़तमु आहे उन्हनि जे लाइ कंट्रीब्यूटरी पेंशन रूल आंदो वियो आहे जंहिंमें 10% तव्हांजी पघार मां कटौती जमा थींदी 12% सरकार ॾींदी जॾहिं तव्हां रिटायर थींदो त उहा तव्हांखे हिकिड़ी पगड़ी ॿधी ॾींदा ऐं का मंथली पेंशन कोन हूंदी का फैमिली पेंशन न हूंदी इहो पहिरियों नोटिफिकेशन इन नोटिफिकेशन जे दरमियान इतिजाज कयो त सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं वधायो सिंध जे मुलाज़िमनि खे DRA ॾियो ग्रुप इंश्योरेंस तव्हां असांजो पैसो आहे एनुअल फंड तव्हांजो पैसो आहे हर महीने जी पे स्लिप ॾिसो मुंहिंजूं भेनरूं तवजह सां ॿुधो हर महीने जी पे स्लिप ॾिसो तव्हांजी पघार मां ग्रुप इंश्योरेंस कटिजे थो एनुअल फंड कटिजे थो उहो पैसो काॾे थो वञे वो छो नथो वापसि मिले उन पैसे ते सिंध हुकूमत एंजॉय थी करे उन पैसे ते तव्हांजूं इंश्योर्ड कंपनीज़ वॾा बोनस खणी रहियूं पैसो कहांजो हिननि सभिनी मुलाज़िमनि उहो वापसि असां चयो वापसि कयो 60 साल ते मुंहिंजी भेण मुंहिंजो भाउ रिटायर थिए उनखे चेक मिलणु खपे इहा डिमांड पर हिन गूंगी हिन ॿोड़ी ऐं हिन ब्लाइंड ऐं थीफ गवर्नमेंट छा कयो 31 जुलाई ते तव्हां असांजे मथां हिकिड़ो वॾो वार कयो वियो 31 जुलाई ते नोटिफिकेशन निकितो आहे जंहिंमें तव्हांजी कम्यूटेशन तव्हांजी मंथली पेंशन जेका 63% जे तनासुब सां मिलंदी उनखे 47% जो घटि 15% कई वई आहे वॾे में वॾी ज़्यादती सिंध जा चीफ मिनिस्टर साहब तव्हां चओ था त असां इहो फ़ैसिलो न कयो आहे त इहो नोटिफिकेशन कंहिं सही कयो इंडिया जी गवर्नमेंट बांग्लादेश जी गवर्नमेंट नेपाल जी गवर्नमेंट न सिंध फाइनेंस डिपार्टमेंट जंहिंजो ख़ुदि पाण मिनिस्टर आहे जेको CM आहे उहो फाइनेंस जो बि मिनिस्टर उनजे करे उन में वॾी ज़्यादती कई वई तव्हां सभई मुलाज़िम सिंध गवर्नमेंट जी नौकिरी छो था कयो तव्हांजी पेंशन सिक्योर आहे तव्हांजी कम्यूटेशन सिक्योर आहे जॾहिं तव्हांखे मंथली पेंशन जेके कट लॻी वञे 2 लख वारे खे 1,30,000 मिले छो गवर्नमेंट जी नौकिरी कंदासीं इहा वॾे में वॾी ज़्यादती आहे ऐं ॿिए पासे सिंध गवर्नमेंट पंहिंजे वज़ीरनि जूं पघारूं 400% पंहिंजा ग़रीब हे जेके ग़रीब सिंध असेंबली जा मेंबर मिसकिन वेठा आहिनि इन्हनि जी 200% ज़ुल्म कंहिंसां आहे हिननि ग़रीबनि सां हिननि मज़लूमनि सां हिननि नंढे ग्रेड वारनि मुलाज़िमनि सां हेॾी वॾी ज़्यादती उनखां पोइ टियों नोटिफिकेशन चीफ मिनिस्टर साहब टियों नोटिफिकेशन 6 अगस्त 2025 ते फैमिली पेंशन ख़तमु जेकॾहिं सिंध जो को बि मुलाज़िम फ़ौत थी वेंदो हुनजी मिसिस खे फैमिली पेंशन मिलंदी जेकॾहिं उहा उन मुलाज़िम जी मिसिस जी डेथ थी वई त हुनजे औलाद खे फैमिली पेंशन मिलंदी पोइ पुटु न्याणी नंढा ॿार उन्हनि खे मिलंदी हाणे उहा ख़तमु थी वई हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे कंहिं बि मुलाज़िम जी मिसिस जी डेथ थी वई उनखे फैमिली पेंशन न मिलंदी इहो 6 अगस्त 25 जो नोटिफिकेशन अञा चौथों नोटिफिकेशन आहे मुराद अली शाह साहब वो आहे 18 अगस्त 2025 जॾहिं हिननि ग़रीबनि जिनजी सर्विस साल 2 साल इन्हनि बिफोर टाइम रिटायरमेंट करण जो सोचियो इन्हनि हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो आहे त जेको बिफोर रिटायर कंदो 55 साल एज ते 10% जी कट लॻंदी पोइ 8% 6% 4 5 60 साल ताईं इहा वॾे में वॾी ज़्यादती आहे इहे 4 नोटिफिकेशन ये 4 नोटिफिकेशन सिंध गवर्नमेंट कढिया आहिनि
हे तव्हांजी लीडरशिप गुज़ारिश ॿुधो ही वक़्तु हथनि मां निकिरी लोको मिलंदो वापसि जे अॼु तव्हां पंहिंजी पेंशन ऐं कम्यूटेशन नथा मोटाए सघो DRA पघारूं तॾहिं वधंदियूं जॾहिं तव्हांजो वजूद ऐं फ्यूचर बचंदो तव्हांजी मंथली पेंशन वई कम्यूटेशन वई पोइ ही वरी तव्हांखे मौक़ो न मिलंदो अॼु बि जेकॾहिं तव्हां पंहिंजी सिफ़ुनि में सुस्ती रखी अॼु बि तव्हां पंहिंजी सिफ़ुनि में इहो आवाज़ु रखियो हे भेनरूं हिते ख़ैरपुर ज़िले जूं वेठियूं आहिनि ॿियूं असांजूं अधूं घर वेठियूं हे ॿाहिरि बीठा आहिनि ॿिया असांजा मुलाज़िम घर वेठा आहिनि उहे वरी सोशल मीडिया ते मैसेज कमेंट कंदा हूंदा त बाबा हिन धरणे जो मुंहुं होॾे कयो आहे सर्किट हाउस वेठा घर आहिनि हे रोड ते जेके नियाणियूं वेठियूं आहिनि उन जे करे 6 लख मुलाज़िम सिंध जा आहिनि 6 लख मुलाज़िम खे निकिरणो पवंदो मूं ते थोरो कोन्हे गुलाम सुलमार साहब ते थोरो कोन्हे हिते जेका बि लीडरशिप जिन तंज़ीमुनि जा को थोरो कोन्हे हर को पंहिंजो केस पाण थो विढ़े हर को पंहिंजे मफ़ाद लाइ थो विढ़े हर को पंहिंजे फ्यूचर खे बचाइण लाइ थो विढ़े तव्हांजी जेसिताईं सभु मुताद न थींदा सभु न निकिरंदा गवर्नमेंट खे तव्हांजे इhtजाजनि मजबूर कयो आहे उहो असां सम्झूं था पर असांजी फतह उन ॾींहुं हूंदी जंहिं ॾींहुं इहे सभु नोटिफिकेशन वापसि ईंदा पघारूं वधंदियूं DRA मिलंदो ज़रूरु पेंशन मिलंदो उहो ॾींहुं असांजी फतह जो हूंदो बाक़ी मीडिया टाक ते असांजो को ट्रस्ट कोन्हे न असांखे ॿार ऐं तव्हांजे मीडिया जे बयान ते असां पंहिंजो इhtजाज ख़तमु कंदासीं कॾहिं बि ही ज़िंदगी मौत जो सुवालु अथव ही जंग तव्हां पंहिंजी ज़िंदगी मौत जा विड़ी रहिया उन जे करे पंहिंजे फ्यूचर खे पंहिंजी फैमिली पंहिंजे बच्चनि जे फ्यूचर खे बचाइण लाइ मुताद थी वञो सभु मुताद थी वञो तव्हांजी फैमिली पेंशन कम्यूटेशन मंथली पेंशन तव्हांजे ॿारनि बच्चनि जी आहे उन ते धाड़ो कॾहिं बि सिंध एम्प्लॉयज़ अलायंस मंज़ूर न कंदो कॾहिं बि न कंदो ॿिए पासे सिंध हुकूमत जा जेके स्पेशली मां जंहिं ज़िले में बीठो आहियां डिप्टी कमिश्नर साहब तुंहिंजी पघार लाइ बि असां विड़ूं तुंहिंजी पेंशन बि डिस्टर्ब आहे हे कोर्ट जे ॿाहिरां बीठा कोर्ट जे अंदरि जेतिरा मुलाज़िम वेठा आहिनि उन्हनि जो केस बि नियाणी धूल उन्हनि जो केस बि नियाणी धूल मुझे लेफ्ट साइड पे SP खैरपुर जी ऑफिस आहे SP खैरपुर साहब तुझी पेंशन जो केस भी नियाणी बिगड़न निकरी असां गॾु वे SP साहब हिते गॾु ठहंदे ऐं पोइ मतां तव्हांखे वक़्तु न मिले तंहिंजे करे निकिरी अची हिन भेनर हिन भाउरनि सां गॾु वेहो तमामु तर DSPs इंस्पेक्टर्स अकाउंट ऑफिसर्स जेके भी सिंध गवर्नमेंट जा वॾा लेवल ते माण्हू ख़ासि करे चीफ सेक्रेटरी सिंध उहो बि गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे उन जो केस बि नियाणी थी मिले ऐं सभिनी डिपार्टमेंट जे सेक्रेटरी जो केस बि तव्हां था विढ़ो उन जे करे असां 23 खां 27 ताईं लॉकडाउन मुकमिल इदारनि में तालाबंदी इन जो ऐलान मजबूर थी कयो जॾहिं 2 महीननि खां गवर्नमेंट नोटिस न वरितो 6 तारीख़ बिलाल हाउस जे ॿाहिरां सिंध जा लखे मुलाज़िम घर थींदा लखे मुलाज़िम मां वरी बि उहो धर्म गैर मुआयना मुदत ताईं हूंदो जेसि ताईं मसइला हल न थींदा मां वरी बि शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे पुट खे हिन चैनलनि जे थ्रू हिन सोशल मीडिया जे थ्रू वरी बि यादि थो ॾियारियां त बेनज़ीर साहिब जा पुट नोटिस वठो सिंध जे माण्हुनि तोखे हिते पहुचायो आहे किथे सिंध जा माण्हू पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठी सघे असांजे आवाज़ खे जेकॾहिं केरु सम्झे थो त असांजे आवाज़ खे केरु सम्झे थो त हिननि जो आवाज़ु दबायो वेंदो मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां असां तव्हांजो आवाज़ु दबाईंदासीं केरु कहिड़ी ताक़त असांजे फ्यूचर ते धाड़े हणण वारे खे ॿुधाइण था चाहियूं त असां तव्हांजे फ्यूचर जो बि ख़्यालु न कंदासीं जॾहिं असां डिस्टर्ब हूंदासीं मां लास्ट में तव्हां सभिनी जो घणो थो रायतो आहियां खैरपुर जे सभिनी एसोसिएशन यूनियन जी लीडरशिप जो मां 2 टे नारा हणाईंदुसि उन जो जवाबु हथ मथे खणी ॾींदव ऐं 6 तारीख़
छत्ता जी खे जो ॾींहुं न विसारियो तव्हांजी क़िस्मत तव्हांजी तक़दीर तव्हांजी फ्यूचर जे फ़ैसिले जो ॾींहुं तव्हां मूंसां इहो वाइदो कंदो सभई हथ मथे करे त छत्ता जी कराची सभु हलंदो डट के हलंदो बिलाल से ॿारहं धरनो जेसिताईं जे वेहंदो जेसिताईं मसइला हल न थींदा मां तव्हांखे यकीन थो ॾियारां सिंध जे हिन पटके सिंध जी हिन लुंगी सिंध जे अजरक सिंध जी टोपी जो मान रखूं आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदासीं भली ज़िंदगी हली वञे तव्हांजे मसइलनि ते नो कंप्रोमाइज़ इंशाअल्लाह तव्हांखे अपील इहा आहे त जेके स्टेप अचनि सुभाणे शाम बि सी जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ो अञा अहम ऐलान थींदो असां तव्हांजी जंग था विढ़ूं असांजे पुठियां तव्हां लखे माण्हू बीठा तव्हां आहियो त असां शींहं जी दिलि धारे गवर्नमेंट सां विढ़ण खां तयार ऐं मां बार एसोसिएशन सिंध असेंबली में वेठल MPs MNAs फ्रेंडली अपोजिशन खे बि ॿुधाइण थो चाहियां अपोजिशन छो निंड पइजी वई आहे छो हिन मुलाज़िम सां आवाज़ छो था उथारियो यादि रखो मसइला हल थींदा अॼु न त सुभाणे पर जॾहिं हिननि जो हथ मथे थियो त तव्हांखे एवाननि जा रस्ता न मिलंदा तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू